नाज़रीन अमा खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त कोरोना वबा तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। 10 ॾींहनि में कोरोना जी ॻणती जोगनि मरीज़नि में इज़ाफ़ो थियो। ॾुखिया फ़ैसिला मजबूरी सबब करे रहिया आहियूं। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त कोरोना जा केस पीढ़ ते वधी विया आहिनि। कराची में केसनि जी शरह 12.7 सैकड़ो रही ऐं हैदराबाद ज़िले में केसनि जी शरह 10.8 सैकड़ो आहे। अहिड़ी सूरतहाल में हुकूमत वटि कहिड़ो रस्तो बचे थो? हुन चयो त असां नथा चयूं त समूरियुनि शयुनि खे बंदि करे छॾियूं। छा कोरोना जा केस ईअं ई वधाइण ॾियूं या घटाइण जी कोशिश कयूं? हुन चयो त कोरोना वबा जी पहिरीं लहर दौरान सख़्त फ़ैसिला करण सां वॾनि नुक़साननि खां बची वियासीं। पाबंदियुनि खां बचण लाइ एहतियात करणो पवंदो। हुन चयो त दुनिया में कोरोना जा मरीज़ वधी रहिया आहिनि। उन वक़्तु असां सख़्त फ़ैसिला कया। आवाम ग़ैर ज़रूरी तौरु घरनि मां ॿाहिरि निकिरण खां पासो करे। असांखे पाबंदियूं लॻाइण जो शौक़ु नाहे। असांखे ॾुखिया फ़ैसिला मजबूरी सबबु करणा पइजी रहिया आहिनि। हुन चयो त असां कर्फ्यू लॻाइण ऐं सभु कुझु बंदि करणु नथा चाहियूं। वैक्सीनेशन ज़रूरु करायो, उहा वबा ख़िलाफ़ तव्हांजी मज़ामत आहे। हुन चयो त सिंध हुकूमत कोरोना खां बचाव लाइ सख़्त फ़ैसिला करे थी त आवाम साथ नथो ॾिए। मामूल जी ज़िंदगी तरफ़ वञणु चाहियो था त हुकूमत जी गाइडलाइंस ते अमल कयो। हुन वधीक चयो त डॉक्टरनि ॿुधायो आहे त ईंदड़ 14 ॾींहं इंतिहाई अहम आहिनि। एहतियात न कयो वियो त सूरतहाल वधीक ख़राब थी सघे थी।